बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, अस्सलाम वालेकुम। अॼु अब्बास फार्म ते मौजूदु आहियूं ऐं मूंसां गॾु साईं ज़रे माहिर मोहम्मद ख़ान वसाण साहब मौजूदु आहिनि। साईं, E107 ऐं लारेब जे विच ते बीठा आहियूं, विच बने ते। 4 महीननि मां लॻभॻि 3-4 ॾींहं खुटनि पिया। सही ॻाल्हि आहे। हिन करे अञा हिन में घणी लेट आहे, लाबार विझण में घणी देरि आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दोस्तो, जीअं त ही 29 अक्टूबर जी पोखी आहे, अॼु 27 फरवरी आहे, त 4 महीननि खे अची ॾींहंनि जा भिता आहिनि। त सिंध जूं अक्सर कणकूं जेके आहिनि से 4 महीना या 2-3 ॾींहं हेठि मथे वठी लहंदियूं आहिनि। त हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे त हीअ पची चुकियूं आहिनि। जेकॾहिं हेॾा कैमरामैन खे चऊं थोरो ॾेढो करे ॾेखारे, E107 बिल्कुलु पकी पची वई आहे। लारेब जेका आहे उहा बि पची चुकी आहे असांजे बैक साइड ते आहे, पर कुझु हुन में आली आहे। हाणे हीअ जेके प्लाट आहिनि, इहे ॿई प्लाट आहिनि ॿिज रखण जे लाइ। जीअं पाण अॻिते जेको आहे ॿिज काईंदासीं, हिनखे वधाईंदासीं। 5-5 एकड़ जा ॿई प्लाट आहिनि। त इन्हनि में असांजे हिसाब में 90% कणिक पची चुकी आहे, अञा 10% रहे पई। त जेके ॿिज जा प्लाट रखिबा आहिनि त उन्हनि जी कणिक में लाबारो थोरो लेट सां विझिबो आहे। ठीकु आहे, कमर्शियल कणिक जेकॾहिं तव्हांखे मार्केट में विकिणणी आहे, कम खे हलाइणो आहे, त पोइ उन में कची पकी कणिक हली वेंदी। बाक़ी जेके ॿिज जा प्लाट आहिनि उहे प्रॉपर तौर ते जॾहिं फुल पची वञनि, छो अन रखिणो पवंदो। जेकॾहिं आलो अन हूंदो त पोइ हुन में सुरो लॻी वेंदो। उन करे हिननि खे अञा हफ़्तो पाण छॾींदासीं त जीअं ही फुल कणिक पची वञे, उन खां पोइ हिननि जो ॿिज जेको आहे पाण खे रखिणो आहे ईंदड़ साल जे लाइ। अच्छा सर, पैदावार जे हिसाब सां मुंहिंजो जेको ज़हन आहे माइंड आहे त E107 जेका आहे लारेब खे किथे मारे न। तव्हांजो छा आहे? मुंहिंजो पाण अंदाज़ो यार, हाणे ख़बर त पए कोन्हे। हीअ ॿई जिन्सूं हिन साल कयूं अथऊं, अॻे त हिननि ते को तजुर्बो कंहिं क़िस्म जो कोन्हे को। ऐं जिन माण्हुनि खां पाण ब्रीडरनि खां वरितियूं आहिनि, उन्हनि जो बि चवणु आहे त E107 जेका आहे इन जी कैपेसिटी 70 मण जी आहे। पर हिन खे बि हू चवंदा आहिनि त थोरी आली हुजे त लुणणो आहे, न त हिन जी जेका गनी आहे न, उन में तमामु घणी लाजिंग आहे, यानी हीअ छणंदी। अच्छा, हा, हीअ लाबार ते जेकॾहिं हींअर त खणी हींअर फेबरवरी पियो हले, पर जेकॾहिं इहा साॻी अप्रैल में अची वञे न, त उन में छाणू जाम कंदी, जीअं TD1 कंदी आहे, त उनखे थोरो आलो लुणणो पवंदो आहे। बहरहाल हीअ हाणे ॿिज लाइ जेके प्लाट रखणा आहिनि त मजबूरी आहे, त पोइ हिनखे फुल सुकाए तंहिंखां पोइ लुणंदासीं। बाक़ी लारेब उहे त हाणे दावा दोस्तनि कई हुई त 70 मण लहंदी। मुंहिंजी माना ज़हन अञा कमु कोन्हे पियो करे त 70 मण या लहंदी कीअं, जो कदी 1.5 फुट आहे, का शइ कोन्हे को। हाणे ॾिसूं, बहरहाल संग आहे, हुन में दाणा जाम आहिनि। अलाह ताला का बरकत विझे, छा थो थिए। इंशाल्लाह लथे खां पोइ रिज़ल्ट शेयर कई वेंदी। हा, बस हफ़्ते 10 ॾींहंनि में सॼी ख़बर पइजी वेंदी। महिरबानी अवां दोस्तनि जी।